अस्सलाम वालेकुम। बाबा लास्ट लेक्चर जो पढ़ियो हो असांखे सभिनी खे ख़बर आहे त मॉडर्न फिज़िक्स के बेसिस ते जेके हुया पेयर प्रोडक्शन एनिलेशन ऑफ मैटर के बेसिस ते कॉन्सेप्ट हो फोटो इलेक्ट्रिक इफेक्टिंग कॉम्पटान इफेक्टिंग क्वांटम थ्योरी के हवाले से याद अथव? ओके, अॼु असांजो टॉपिक हिकिड़ो ही आहे, एटॉमिक स्पेक्ट्रा के बेसिस ते एटॉमिक स्पेक्ट्रा के हवाले से यानी कि टाइप्स ऑफ स्पेक्ट्रा स्पेक्ट्रम छा है ऐं इन में जेके हाइड्रोजन स्पेक्ट्रम के बेसिस ते जेके सीरीज़ आहिनि उन्हनि जी स्टडी आहे। सो गौर कयो, पहिरियां इहो ॿुधायो त स्पेक्ट्रोस्कोपी छा आहे? ॿुधायो स्पेक्ट्रोस्कोपी। अहिड़ी हिकु ब्रांच आहे फिज़िक्स जी जंहिंमें ब्रांच ऑफ फिज़िक्स आहे जंहिंमें स्टडी कबी आहे स्पेक्ट्रा या स्पेक्ट्रम जी। उहा छा कंदा आहियूं? उन जी प्रोडक्शन जी, उन जी मेजरमेंट जी ऐं जेके रेडिएशन इमिट था थियनि या एब्ज़ॉर्ब थियनि था, इमिट थियनि था या एब्ज़ॉर्ब थियनि था, इन्हनि जे बेसिस ते असां स्टडी कंदासीं त उन्हनि में कहिड़े क़िस्म जी या केतिरी फ्रीक्वेंसी हूंदी आहे या वेवलेंथ हूंदी आहे जेके रेडिएशन्स निकिरंदा। छो स्पेक्ट्रम लफ़्ज़ जो मतिलबु हूंदो आहे द सेट or the combination of frequency and wavelength. This is known as what? Spectrum. जेको स्पेक्ट्रम वर्ड हूंदो आहे या स्पेक्ट्रा जेको हूंदो आहे स्पेक्ट्रम, इन जो मतिलबु हूंदो अथव सीरीज़ ऑफ डेटा फ्रीक्वेंसी या सीरीज़ ऑफ फ्रीक्वेंसी एंड वेवलेंथ। दिस इज नोन एज what? स्पेक्ट्रम। एग्जाम्पल जो स्पेक्ट्रम जा रेनबो छा आहे? ब्लैक बॉडी में जेके रेडिएशन निकिरंदा आहिनि उहे छा हूंदा आहिनि? ॻाल्हायो। इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम ॿुधो अथव कॾहिं? इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम जो नाला ॿुधायो। शाबाश। गामा रेज़, एक्स रेज़, अल्ट्रावायलेट, विजिबल, इंफ्रारेड, माइक्रोवेव वेव्स पढ़िया अथव? यस, गामा रेज़, एक्स रेज़, अल्ट्रावायलेट, विजिबल, इंफ्रारेड, माइक्रोवेव रेडियोवेव्स सब सीरीज़ में पढ़ियासीं। एग्जैक्टली। त हाणे स्पेक्ट्रोस्कोपी जी ख़बर आहे। हाणे इन में टाइप्स ऑफ स्पेक्ट्रा या स्पेक्ट्रम टाइप्स पढ़ंदासीं। टाइप्स कहिड़ा हूंदा आहिनि तव्हां केमिस्ट्री में अञा वधीक सुठे नमूने सां पढ़ियो आहे। लाइन स्पेक्ट्रा या स्पेक्ट्रम, इन जो ॿियो नालो छा आहे? पक अथव? ॿियो नालो छा अथसि? डिसकंटिन्यूअस। लेकिन मूं ॿुधो आहे एटॉमिक स्पेक्ट्रा। मूं ॿुधो आहे त डिस्क्रीट, हा न? मूं त इहो ॿुधायो आहे, वधीक तव्हांखे ख़बर हूंदी, हा न? ओके, बहरहाल लाइन स्पेक्ट्रा जो ॿियो नालो या एटॉमिक स्पेक्ट्रा ई असांजो केरु आहे? लाइन स्पेक्ट्रा अथव, यानी कि डिस्क्रीट में। ज़हन में रखे छॾिजो त ही सिंगल वेवलेंथ ते हूंदो आहे। सिंगल वेवलेंथ वारो जेको स्पेक्ट्रम हूंदो आहे इन खे चइबो, माना एटमनि मां जेका लाइट इमिट थींदी आहे इहो लाइन स्पेक्ट्रम आहे। छा आहे? ज़हन में रखे छॾिजो जेके बि एटम्स आहिनि ॿुधायो उन्हनि मां रेडिएशन्स निकिरंदा आहिनि या न? माना लाइट इमिट थींदी आहे या न? ॻाल्हायो। एटम मां कॾहिं ॿुधो अथव त लाइट इमिट थींदी आहे? कीअं थींदी आहे? इलेक्ट्रॉन जेको आहे इनखे किथां न किथां एनर्जी मिले, उहो तव्हांखे यानी तव्हां ते आहे या जेको एक्सपेरिमेंट कंदो उन्हनि ते आहे त एनर्जी कहिड़े तरीक़े सां ॾियोसि था। इहो छा थी वेंदो? एक्साइट। हाणे हिकिड़ो असूल आहे फिज़िक्स जी दुनिया में, असूल आहे त हायर स्टेट ते इलेक्ट्रॉन एतिरो टाइम नथो रही सघे। 10⁻⁸ सेकंड ताईं रहंदो आहे, बसि 10⁻⁸ ताईं सेकेंड्स ताईं, माना एतिरो टाइम घटि हू रहणु चाहींदो आहे, बसि वधीक नथो रही सघे। पोइ एतिरो घटि टाइम
मथे रही सघंदो त हेठि त अचिणो पवंदुसि, पोइ जल्दी अची वेंदो आहे। छा थींदो आहे? जल्दी अची वेंदो आहे। पोइ हुन वटि त हाई एनर्जी आहे, हेठि रहण जे लाइ त घटि खपेसि। पोइ छा कंदो? हेठि रहण वक़्तु जंहिंमहिल हेठि ईंदो त उहा जेकी एक्स्ट्रा एनर्जी हूंदी अथसि उहा इमिट करे छॾींदो आहे इन द फॉर्म ऑफ रेडिएशंस लाइट में। उहा जेकी लाइट निकिरंदी आहे न, उहा स्पेक्ट्रम कहिड़ो हूंदो आहे? लाइन सिधी। माना मिसाल थो ॾियां, कीअं ख़बर पवंदी लाइन? छो जो हर हिकु शेल जो एनर्जी लेवल जो जेको अमाउंट हूंदो आहे डिस्क्रीट हूंदो आहे, फिक्स्ड हूंदो आहे अकॉर्डिंग टू क्वांटम थ्योरी, बोहर थ्योरी, ये खोड़ सारा पढ़ियो अथव न। त इन बेसिस ते एटम जॾहिं एक्साइट थिए, एटम में जेका एक्साइटेशन थिए ऐं डी एक्साइटेशन थिए, इन दौरान जेके बि लाइट रेज़ निकिरंदा आहिनि उन्हनि जो जेको स्पेक्ट्रम हूंदो आहे उहो कहिड़ो हूंदो आहे? लाइन स्पेक्ट्रा। इन जे करे हिन जो नालो छा पियो? एटॉमिक स्पेक्ट्रा। माना एटम मां निकिरंदी लाइन वांगुरु आहिनि, डिस्क्रीट फिक्स अमाउंट। ॻाल्हि हा बाबू? ओके। सो केरु ॿुधाईंदो त ही कहिड़नि मटीरियल में हूंदो आहे? ॿुधायो। इनकैंडिसेंट वर्ड कॾहिं ॿुधो अथव? इनकैंडिसेंट स्पेल खणी ॾिसिजो। इनकैंडिसेंट या जेके वेपोराइज्ड गैस आहिनि, वेपर्स आहिनि, उन्हनि मटीरियल्स जे बेसिस ते असां उहे एटम खणंदासीं, उहे गैसिस खणंदा आहियूं जेके एक्साइट ऐं डी एक्साइट घणो थियनि। ॻाल्हायो ऐं ॿुधायो। मोस्टली गैसिस खणंदा आहिनि, छो जो सॉलिड मटीरियल खे एक्साइट करणु, डी एक्साइट करणु वॾो हिकिड़ो एनर्जी खपे, एॾो अमाउंट खपे। पोइ उहे कहिड़ियूं गैसिस हूंदियूं आहिनि? जेके लो प्रेशर ऐं हाई वोल्टेज ते हुजनि। ॻाल्हायो। यस, उहे ई गैसिस जेके हूंदियूं आहिनि जेके छा ते हुजनि? लो प्रेशर ऐं हाई वोल्टेज ते हुजनि। उहे ई गैसिस छा थी सघनि? असां मोस्टली माना कोशिशि कई वेंदी आहे त ॻाल्हायो छा कयूं? उन्हनि खे असां एक्साइट ऐं डी एक्साइट करायूं। पोइ एक्साइट ऐं डी एक्साइट करण सां छा थींदो आहे? माना वो लाइट निकिरंदी आहे इन द फॉर्म ऑफ स्पेक्ट्रम विच इज कॉल्ड लाइन स्पेक्ट्रम, डिस्क्रीट स्पेक्ट्रम, एटॉमिक स्पेक्ट्रम। ॻाल्हायो? हा ईअं। शाबाश। मूंखे तव्हां वरी ॿियो हरूभुर पढ़ियो आहे कंटिन्यूअस स्पेक्ट्रम। ॿुधायो कंटिन्यूअस कहिड़ो हूंदो आहे बच्चा? हा, इहो थोरो सम्झायो, माना कोन आई सम्झ में अंग्रेजी। हा, वेरी गुड। जॾहिं बि जेका एनर्जी कंहिं बि मटीरियल्स मां इमिट थिए, ठीकु आहे, या एब्ज़ॉर्ब थिए, इमिट थींदड़ जेके रेज़ निकिरंदा मोस्टली उन्हनि जी कंटिन्यूटी हुजे ऐं जेके रेडिएशंस हुजनि उन्हनि जी जेकी इमिशन जो कॉन्सेप्ट हुजे उहो माना छा हुजे? ऑल द जेके बि वेवलेंस आहिनि, नॉट अ सिंगल वेवलेंस, जेके बि क़िस्म जूं वेवलेंस हूंदियूं उन सॼे सीरीज़ में अची वञनि, त इन खे चइबो आहे कंटिन्यूअस स्पेक्ट्रम। या पॉइंट अथव, लाइन स्पेक्ट्रम में सिंगल वेवलेंथ हूंदी आहे ऐं कंटिन्यूअस में खोड़ सारा जेके रेज़ हूंदा आहिनि या वेव्स हूंदा आहिनि या लाइट जा रेडिएशंस हूंदा आहिनि उन्हनि जी वेवलेंथ हूंदी आहे। त जेका बि तक़रीबन ऑल वेवलेंथ जेका बि ऑल वेवलेंथ हुजे, ठीकु आहे, या सभिनी वेव्स जी जेका वेवलेंथ हुजे उन में अची वेंदी आहे, त इन खे छा चइबो आहे? कंटिन्यूअस स्पेक्ट्रम। ठीकु आहे। हाणे इन जा एग्ज़ाम्पल ॿुधायो। कंटिन्यूअस स्पेक्ट्रम कॾहिं ज़िंदगी में ॾिठो हूंदव? रेनबो ॾिठो अथव कॾहिं ज़िंदगी में? इहो बेस्ट एग्ज़ाम्पल आहे कंहिंजो? कंटिन्यूअस स्पेक्ट्रम जो। व्हाट इज़ ब्लैक बॉडी? कारी बॉडी। हा न, हिकिड़े दफ़े मूं ॾिठो हो कंहिं किताब में त सिजु असांखे ॾिसणु ईंदो आहे त उहो लाइट वारो हूंदो आहे, रोशन हूंदो आहे, लेकिन उनखे ब्लैक बॉडी चवंदा आहिनि, उड़ी बड़ा साईं, कारी त कोन्हे। पोइ ज़रूरी न आहे त जेका ब्लैक नालो अथसि उन जे मुताबिक़ उहा बॉडी कारी हुजे त पोइ ब्लैक बॉडी आहे, ईअं न आहे। व्हाट इज़ ब्लैक बॉडी? जेका बॉडी ऑल द काइंड्स ऑफ रेडिएशंस खे एब्ज़ॉर्ब करे सघे, हा न,
त उहा छा कहिड़े क़िस्म जी हूंदी आहे? ब्लैक बॉडी छा हूंदी आहे? ऐं परफेक्ट ब्लैक बॉडी छा हूंदी आहे? जेका हर क़िस्म जा रेडिएशन्स एब्ज़ॉर्ब बि करे ऐं इमिट बि करे, त उनखे परफेक्ट ब्लैक बॉडी चइबो आहे। ॻाल्हि आहे? हा ईअं जाग बेटा ई घोट तोखे सिंधड़ी सॾड़ा पई करे। ओके, माना उहो न हूंदा आहिनि न इन में कंसंट्रेशन में, पोइ वरी माना थोरो ख़्याल, अच्छा खासा बैठे बैठे गुम हो जाता हूँ, मैं अक्सर मैं नहीं तुम हो जाता हूँ। बहरहाल इहो थियो तव्हांजो सेंस छाजो बाबा? कंटिन्यूअस स्पेक्ट्रम जो। ब्लैक बॉडी छो रखियो आहे? त छो ब्लैक बॉडी मां जेके रेडिएशन्स निकिरंदा आहिनि उहे बि कंटिन्यूअस हूंदा अथव। ब्लैक बॉडी छा हूंदी आहे? अहिड़ी बॉडी जेका हर क़िस्म जा रेडिएशन्स खे जज़ब करे। परफेक्ट ब्लैक बॉडी छा हूंदी आहे? जेका एब्ज़ॉर्ब करे त ऐं उन मां जेके रेडिएशन्स इमिट थियनि या एब्ज़ॉर्ब थियनि, असां इमिशन वारो था वठूं, त जेके इमिट थियनि उहे जेके रेडिएशन्स नज़र ईंदा या स्पेक्ट्रम में ईंदा आहिनि, उहो स्पेक्ट्रम कहिड़ो हूंदो आहे? कंटिन्यूअस। कहिड़ो? ॿियो असां फिज़िक्स वारा पढ़ंदा आहियूं, हीरो मूं कयां? फिज़िक्स वारा पढ़ाईंदा आहियूं ऐं पढ़ंदा आहियूं। केमिस्ट्री में तव्हां कोन पढ़ंदा आहियो। कहिड़ो ॿुधायो? बैंड स्पेक्ट्रम पढ़ियो अथव कॾहिं ज़िंदगी में? बैंड स्पेक्ट्रम केमिस्ट्री में कोन पढ़ियो हूंदव, फिज़िक्स में पढ़ियो अथव। केमिस्ट्री में पढ़ियो अथव? अच्छा, ज़िंदगीअ में पढ़ियो अथव। वेरी गुड। ओके बच्चा, हा बैंड स्पेक्ट्रम छा आहे? अहिड़ो स्पेक्ट्रम जेको बैंड थिए। ही बैंड न थींदो, ही बैंड आहे BAND वारो न, ठीकु आहे? बैंड माना जेको कंटिन्यूअस जे मुताबिक़ अहिड़ो त हुजे जंहिंमें सभई रेडिएशन्स जूं जेके वेवलेंथ हुजनि उहे बैंड वांगुरु हुजनि। असां सही जज न करे सघूं त इहो लाइन स्पेक्ट्रम आहे या कंटिन्यूअस आहे। इन जे करे हुननि चयो त अड़े हीअ त न लाइन थो लॻे न कंटिन्यूअस थो लॻे, पोइ इन करे हिननि टियों नालो ॾिनो, इहो बैंड अथव बाबा, कंबाइन थियल आहे, बैंड थियल आहे। ॻाल्हायो? माना जंहिंमें लाइन ऐं कंटिन्यूअस वारियूं सभई वेवलेंथ्स मिक्सचर में अची वञनि ऐं असां इहो माना न रिकॉग्नाइज़ करे सघूं, आइडेंटिफाई न करे सघूं त इहो लाइन आहे या कंटिन्यूअस आहे। इन जे करे हुनजो नालो छा पइजी वियो? बैंड। कंबाइन थियल, जेका घणे में घणियूं रेडिएशन्स जूं वेवलेंथ ऐं फ्रीक्वेंसी जी रेंज मिक्सड हुजे, त इनखे चइबो आहे छा? बैंड स्पेक्ट्रम। ऐं इहो मोस्टली मालिकुलर जेके बि हूंदा आहिनि बॉडीज़ या मालिक्यूल्स हूंदा आहिनि उन्हनि जे एक्साइटेशन ऐं डी एक्साइटेशन सां थींदो। ॻाल्हायो? अच्छा, ही जेके थींदा आहिनि कंटिन्यूअस, उन्हनि जे लाइ मटीरियल कहिड़ो इस्तेमालु थी सघे थो? सभिनी में थींदो आहे, सॉलिड में, लिक्विड में, गैसिस में बि कंटिन्यूअस। ही बि सभिनी में थींदो आहे बैंड। बैंड ही बैंड न, ही बैंड, ठीकु आहे? सॉलिड में, लिक्विड में, गैसिस में। पर ही ॿुधायो लाइन स्पेक्ट्रम कंहिं में थींदो आहे? ओनली गैसिस। ज़हन में रखिजो, सिंगल वेवलेंथ वारो लाइन स्पेक्ट्रम वारो कहिड़े में? गैसिस। जेके मूं तव्हांखे ॾिना एग्जाम्पल, गैसिस कहिड़ी हुजनि? लो प्रेशर ते, हाई वोल्टेज ते। ओके, वेरी गुड, शाबाश। हा बाबू जी बचड़ा। प्रिज्म इज अ मटीरियल। ॾिसो न, जेके बि असांजा अहिड़ा मटीरियल हूंदा आहिनि जेके ज़रियो हूंदा आहिनि उन्हनि स्पेक्ट्रम खे शो करण जा। प्रिज्म इज़ नॉट अ स्पेक्ट्रम। हूंदा आहिनि, प्रिज्म लॻाईंदा हूं त प्रिज्म त हिकिड़ो ज़रियो आहे, इंस्ट्रूमेंट आहे, पार्ट आहे, हिसो आहे, जंहिंजे ज़रिए स्पेक्ट्रम माना लाइट खे उहो बेंड करण में मदद कंदो आहे, डायफ्रेक्ट कंदो आहे। छा कंदो आहे? हा, त इहो असां अॻियां इन जे करे रखंदा आहियूं त जेको हिकु कलर वारी लाइट असांखे नज़र थी अचे असल में उहा डिफरेंट कलर्स में डिस्ट्रीब्यूट थी वञे। हा न? ॻाल्हायो? बिल्कुलु ईअं ई आहे। ओके, सो इन जे करे प्रिज्म हुजे या असांजो ॿियो खोड़ सारा मटीरियल हूंदा आहिनि जिन जे ज़रिए असां इहो स्पेक्ट्रम ठाहींदा आहियूं,
उन्हनि खे असां इस्तेमालु करे असां उहो शो कंदा आहियूं त कहिड़े क़िस्म जो स्पेक्ट्रम ठहे थो। हाणे इन बेसिस ते जेको वॾे में वॾो बेस्ट एग्ज़ाम्पल एटॉमिक स्पेक्ट्रम ते आयो उहो आयो हाइड्रोजन स्पेक्ट्रम। छा आयो बाबा? हाइड्रोजन स्पेक्ट्रम। हाइड्रोजन स्पेक्ट्रम हाइड्रोजन ई छो खयो वियो? हिकिड़ो त लाइटेस्ट आहे, ॿियो सोलो आहे, हा न? बिल्कुलु बिल्कुलु ऑर्बिट्स घटि अथसि त असांखे आसानी थींदी स्पेक्ट्रम खे जांचण में। ॻाल्हायो? इन जे करे असां हुननि छा कयूं? हाइड्रोजन मटीरियल गैस खई ऐं गैस खणण जे लाइ माना कहिड़ो स्पेक्ट्रम शो कंदो? एटॉमिक। हाइड्रोजन जो एटम कंसीडर कयां, सही आहे कि ग़लति आहे? पोइ छा कयो हन? अलाए ट्यूब हिकिड़ो खयो न, एवाक्यूटेड ट्यूब हूंदो आहे हिकिड़ो, एवाक्यूटेड ख़ाली फिल्ड गैसिस सां हूंदो आहे ऐं गैसिस मोस्टली छा खणंदा आहिनि? नियॉन, आर्गान ऐं अहिड़े तरीक़े सां। हा ॻाल्हायो? इहो हिकिड़ो एक्सपेरिमेंट तव्हां केमिस्ट्री में कयो हो, जेके नॉन रिएक्टिव गैसिस हुजनि, नोबल गैसिस हूंदियूं आहिनि न, हा हरूभरू हूंदियूं आहिनि, जेके बि उहे पुट करे पोइ उन्हनि में हीटअप कंदा आहिनि, हीटअप कराए उन्हनि जे अंदर में ऐं वोल्टेज यानी करंट उन्हनि में प्रोड्यूस कराईंदा आहिनि। छा कराईंदा आहिनि? पोइ उन्हनि मां रेडिएशन्स इमिट थींदा आहिनि एक्साइटेशन ऐं डी एक्साइटेशन जे बेसिस ते। पोइ उनखे ॾिसण जे लाइ पोइ उहे जेके प्रिज़म मटीरियल, ॿियो को मटीरियल या को अहिड़ो शो कंदा आहिनि जंहिंसां हू ज़ाहिर थिए त स्पेक्ट्रम वाक़ई आहे, त उहे मटीरियल रखंदा आहिनि ताकी उहो ज़ाहिर थिए। ऐं ॿिनि क़िस्मनि जा स्पेक्ट्रम उन्हनि ज़ाहिर कया, हिकिड़ो जेको इमिट थिए, ॿियो जेको एब्ज़ॉर्ब थिए। ॻाल्हायो? यस, सेम क़िस्म जा लाइन स्पेक्ट्रम मोस्टली ज़ाहिर कनि पिया एटॉमिक स्पेक्ट्रम जे बेसिस ते, उहो इमिशन वारो बि त एब्ज़ॉर्प्शन वारो बि स्पेक्ट्रम। क्लियर? इहा हिस्ट्री यकी आहे, इहा थ्योरिटिकल तव्हांखे ख़बर आहे त कीअं थींदो आहे। उन जे बेसिस ते इते हिननि चयो त हाणे इन्हनि जी काउंटिंग वेवलेंसी कीअं कजे, वेवलेंथ जे बेसिस ते आंदो वियो। पोइ हिकिड़ो फार्मूलो हो जनरल, इन्हनि जूं सीरीज़ ठाहियनि, हर साइंटिस्ट पंहिंजो पंहिंजो कमु कयो। पोइ सीरीज़ आहे जेकी स्पेक्ट्रम जूं सीरीज़ तव्हां ॿुधियूं आहिनि हाइड्रोजन जे बेसिस ते, बालमर, लेमन, पास्चन, ठीकु आहे, ऐं फंड, हा फंड सीरीज़, अहिड़े क़िस्म जूं सीरीज़ ॿुधी हूंदव। पी फंड न पढ़िबो, हिनखे फंड पढ़िबो आहे, पिस्कालॉजी कोन पढ़िबो आहे, साइकोलॉजी पढ़िबो आहे, इन जे करे फंड पढ़िबो आहे। सही आहे? ओके, अला ॾींदो सभिनी खे फंड इल्म जो। हाणे त मां तव्हांखां पुछणु पियो चाहियां, जेके सीरीज़ ऑफ स्पेक्ट्रम हूंदियूं आहिनि हाइड्रोजन जे बेसिस ते, उहे कीअं हूंदियूं आहिनि तव्हांखे ख़बर आहे? त उन जे लाइ हिकिड़ो जनरल फार्मूलो 1 लैम्डा इज इक्वल टू आर एंथ में 1 n² माइनस 1 p² या 1 हेॾे p² रखंदा आहिनि, हेॾे 1 n² रखंदा आहिनि। यस, ईअं रखंदा आहिनि, जनरल फार्मूलो ईअं हूंदो आहे, हा न? 1 लैम्डा इज इक्वल टू आर, वाट इज़ आर ॿुधायां थो, इंट में ही जेके लेवल्स आहिनि इनिशियल टू फाइनल जे बेसिस ते, p² माइनस में 1 n², ॾिसो ईअं ई आहे। ओके, पर जेकॾहिं फ्रीक्वेंसी जे हिसाब सां वठंदासीं त पोइ उहा थींदी c × r, इंट में 1/p² माइनस में 1/n²। ॾिसो ही फ्रीक्वेंसी जे बेसिस ते आहे। व्हाट इज सी हेयर? स्पीड ऑफ लाइट। छो असांखे पढ़ियो आहे, असां यानी कि पढ़ियो आहे त फ्रीक्वेंसी जे बेसिस ते असां फार्मूलो पढ़ियो आहे, c इज़ इक्वल टू द माना स्पीड ऑफ लाइट जे बेसिस ते वठूं या ओनली स्पीड वठूं त पोइ छा हूंदो आहे? फ्रीक्वेंसी इंट वेवलेंथ हूंदो आहे, वेयर फ्रीक्वेंसी इज़ इक्वल टू स्पीड अपॉन में वेवलेंथ। सही आहे? पोइ मां हीअ खे हीअं लिखी सघां थो, फ्रीक्वेंसी बराबरि आहे स्पीड ऑफ लाइट अपॉन वेवलेंथ। पोइ फ्रीक्वेंसी जो वैल्यू पुट कंदासीं जॾहिं हिते, यानी वेवलेंथ में जॾहिं कन्वर्ट कराईंदासीं त सी पाणे कैंसिल थी वेंदी डिवाइड वारी, हा न? त ही या वरी हिन में वेवलेंथ जो वैल्यू पुट कंदासीं हिन जे बेसिस ते, हा न? तॾहिं बि ही पोइ हितां छा अची वेंदी? सी हेॾे अची वेंदी। ॻाल्हि साॻी आहे, माना इहो हिकिड़ो अरेंजमेंट आहे इक्वेशन जी, एॾे असां कोन्ह वञूं। वाट इज़ सी? स्पीड ऑफ लाइट। हाणे वाट इज़ आर? रिडबर्ग कांस्टेंट, रिडबर्ग आर, रिडबर्ग हिकिड़ो साइंटिस्ट हो जंहिं एक्सपेरिमेंट बि कया हुआ हाइड्रोजन स्पेक्ट्रम ते, कुझु वैल्यू ॾिना हुई ऐं सीरीज़ जे बारे में कॉन्सेप्ट ॾिनो हुई। ठीकु आहे? इन जो वैल्यू छा हूंदो आहे कांस्टेंट जो? 1.097 × 10⁻⁷
छा यूनिट ॿुधायो मीटर इनवर्स हीअं न पापा 1/λ जे बेसिस ते आहे न वैल्यू -7 न थींदो +7 थींदो बराबर रिडबर्ग कांस्टेंट जो वैल्यू छा हूंदो आहे 1.0978 7 मीटर इनवर्स छो वेवलेंथ जे बेसिस ते इनवर्सली आहे है ना भले हिनखे तव्हां रीअरेंज कंदो हीअ त नंबर आहिनि भाई आर्बिट जा नंबरनि जो कोई यूनिट न हूंदो आहे वरी हिनखे रेसिप्रोकल कंदो त पोइ 1/λ जे हिसाब सां अची वेंदो ठीकु आहे त इन जे करे आर जो यूनिट छा हूंदो आहे मीटर इनवर्स माना 1/मीटर त इन जे करे पुछी सघनि था अच्छा ॿियो इहो कंहिंजो यूनिट आहे वेव नंबर जो छाजो वेव जेतिरो रिलैक्स थी पढ़ंदो ओतिरो तव्हांखे अंदर में ॻाल्हियूं ईंदियूं बाक़ी जेकॾहिं सदक़ल्लाहुल अज़ीम ओके सो सीरीज़ ऑफ हाइड्रोजन एस्पेक्ट नाला ॿुधाइजो जंहिंखां पुछां उहे ॿुधाईंदा वञनि चाहे बॉइज़ गर्ल्स इन्हनि मां ऐं तव्हां त फस्ट ईयर में पढ़ियो हूंदो इन जे करे मां तव्हां खां पुछंदुसि हा साईं होशियार जेके सही हूंदा न जीनियस माण्हू उहे ज़रूरु ॿुधाईंदा ओके अलाह साईं तव्हांखे रखे नज़र न लॻे जी पहिरियां त पढ़ूं असां बालमर जी सीरीज़ पहिरियां आई हुआ पोइ आई हुई लेमन यस पहिरियां जेका आई हुई इंट्रोड्यूस कराई वई हुई उहा विज़िबल हुई विज़िबल जेका ॾिसण पिया अचनि कलर विबग्योर वारो हा न विबग्योर कॾहिं ज़िंदगी ॾिठो विज़िबल स्पेक्ट्रम हूंदो आहे विज़िबल स्पेक्ट्रम विबग्योर वी पी जी ओके त वी फॉर VIP अच्छा वायलेट इंडिगो ब्लू ग्रीन येलो तुमलो ऑरेंज रेड सही आहे ओके सो इहो आहे विज़िबल स्पेक्ट्रम कहिड़ो आहे विज़िबल स्पेक्ट्रम त हाणे इन जी जेकी वेवलेंथ हूंदी अथव विज़िबल जी 400 नैनोमीटर खां 700 नैनोमीटर ताईं कॾहिं ज़िंदगी में ॿुधो अथव इहो हा ज़िंदगी में ओके सो 400 नैनोमीटर खां नैनो ऐं 700 नानोमीटर खां माना छा हूंदो आहे रेंज हूंदी आहे हिन जी ॿुधायो 400 कंहिंजी हूंदी वायलेट जी छो जो वेवलेंथ घटि हूंदी आहे वायलेट जी ॻाल्हायो ऐं रेड जी वेवलेंथ वधीक हूंदी आहे पोइ माना 700 में कहिड़ी ईंदो हूंदो रेड ॻाढ़ो कलर सम्झी था न ओके हाणे बालमर हो उन चयो त 1/λ इज़ इक्वल टू द आर कांस्टेंट 1/p² जनरल फार्मूलो पहिरियां रखो ॿुधायो त बालमर सीरीज़ जे मुताबिक़ जेके रेडिएशन्स इमिट पिया थियनि उहे कहिड़े ऑर्बिट जे मुताबिक़ इमिशन कंदा काउं नंबर हूंदो इनिशियल लाज़मी आहे एक्साइट थींदो पोइ डी एक्साइट थियणो पवंदुसि तॾहिं त इमिट कंदो सवेल पढ़ायो आहे हा न शाबास त हाणे ॿुधायो एन वधीक हुजणु घुरिजे न पी खां यस दिस इज़ अ हायर स्टेट दिस इज़ अ लोअर स्टेट जिथां निकिरंदो जिथां एक्साइटेड स्टेट हूंदी आहे इहा इनखे चवंदासीं माना एक्साइटेशन जिथां थींदो माना लोअर स्टेट ऐं इहा हायर स्टेट हूंदी आहे त हायर स्टेट जो वैल्यू छा हुजणु घुरिजे वधीक कंहिंखां हा हा त हाणे ॿुधायो हीउ एटम आहे हिते ॿुधायो छा हूंदो ॻाल्हायो हा इलेक्ट्रॉन त हूंदो लेकिन हीउ लोअर स्टेट आहे हायर स्टेट आहे पोइ हिते पी जे हिसाब सां वठूं हुते एन जे हिसाब सां वठूंसि सही आहे हाणे ॿुधायो त जॾहिं एक्साइट थी ईंदो त एक्साइटेशन वारी स्टेट एन आहे सही आहे पोइ एन छा हूंदो 2 पी छा हूंदो 1 ॻाल्हायो पोइ बालमर सीरीज़ जे मुताबिक़ जेका रोशनी विज़िबल वारी निकिरंदी कहिड़ी
रोशनी जॾहिं बि विज़िबल वारी निकिरंदी आहे त उन जे लाइ तव्हांखे ज़रूरी आहे त जेकी स्टेट हुजे उहो के शेल हुजे या एल शेल हुजे? एल हुजे। छा हुजे? एल हुजे। छा हुजे? हा, त हाणे पॉइंट आहे छो जो जेकॾहिं असां के वठंदासीं त पोइ लेमन सीरीज़ के खां शुरू थींदी आहे, माना ग्राउंड स्टेट वटां जेको इलेक्ट्रॉन एक्साइट थींदो आहे उहो ई फिल अची थींदो। एक्साइट थींदो, फिल कंहिंखे अची कंदो? मूंखे इहो ॿुधायो त जेकॾहिं हितां इलेक्ट्रॉन निकिरे थो त जेको मथियों आहे उहो अची फिल कंदो न? ऐं जेकॾहिं मां तव्हां खां पुछां हितां वारो इलेक्ट्रॉन निकिरंदो त मथियों अची फिल कंदो न? सही आहे। त पोइ जॾहिं बालमर जी सीरीज़ था वठूं त सेकंड शेल मां जेको इलेक्ट्रॉन निकिरंदो, कहिड़े मां? उन खे असीं जेको फिल कंदो त उहा स्टेट एन हूंदी, हायर स्टेट। जंहिंखे फिल कंदो उहा पी हूंदी। ॻाल्हायो? जंहिंखे फिल कयो वेंदो उनखे कहिड़ी स्टेट चइबो? पी, इनिशियल जेके वठिबो। ऐं जितां ईंदो एक्साइड खां पोइ डी एक्साइड थी करे त पोइ उहा असांजी एन स्टेट आहे। छा आहे? ठीकु आहे। त हाणे इन बेसिस ते ॿुधायो, जेकॾहिं मां तव्हां खां पुछां विज़िबल लाइट सेकंड माना एल के एल एम एन अहिड़े तरीक़े सां वेंदा। सही आहे। हाणे ॿुधायो के शेल वटां जेकॾहिं इलेक्ट्रॉन निकितो हुजे ऐं उहो अची इलेक्ट्रॉन फिल थियो हुजे, छा थियो हुजे? फिल थियो हुजे, त ॿुधायो कहिड़ी सीरीज़ में ईंदो? विज़िबल में या इनविज़िबल में? इनविज़िबल में ईंदो आहे, लेकिन विज़िबल खां मथे हूंदो। छो? हाणे पहिरियां बालमर ते अचूं भला, पोइ तव्हांखे सम्झ में अचे। बालमर वारी सीरीज़ जेका ॾिठी वई विज़िबल वारी, इलेक्ट्रॉन किथां निकितो हूंदो? सेकंड शेल मां, हायर स्टेट ते वेंदो। फिल बि कहिड़ो अची थींदो? सेकंड शेल माना एल शेल में। छा में? जेको फिल थींदो उहो पी आहे, जितां ईंदो हूंदो उहो एन आहे। ठीकु आहे। हाणे ॿुधायो हिन जो जेको एनर्जी जो डिफरेंस आहे पंहिंजो फिक्स हूंदो। बालमर में जेका रोशनी स्पेक्ट्रम सीरीज़ ठहे पई उहा विज़िबल पई ठहे, ऐं जेॾी महिल ग्राउंड स्टेट के वारे मां जेको इलेक्ट्रॉन फिल पियो थिए उनजी एनर्जी वधीक हुजण जे करे उहो विज़िबल में न, माना अञा अॻिते अचे, अल्ट्रा वायलेट में अचे। छा में अचे? त बालमर जी सीरीज़ कंहिंमें ईंदी आहे? विज़िबल में। कंहिंमें? ऐं विज़िबल जे लाइ बालमर छा चयो? त इलेक्ट्रॉन खे सेकंड शेल मां निकिरणो पवंदो, ऐं उहो सेकंड शेल अची जॾहिं फिल थींदो तॾहिं वञी बालमर सीरीज़ जे मुताबिक़ विज़िबल निकिरंदी। कहिड़ी निकिरंदी? ॻाल्हायो। पोइ मां हाणे हिते तव्हां खां पुछां, जॾहिं P = 2 हुजे या N = 3 हुजे या 4 हुजे या 5 हुजे, कंहिं मां बि निकिरी सघे, अची सघे थो। ॻाल्हायो। माना बालमर सीरीज़ जे लाइ P कहिड़ो नंबर हुजे? 2, माना सेकंड शेल। हा न? छा हुजे? सेकंड शेल। उहो अची फिल कंदो, पोइ कंहिं मां बि अची सघे थो अकॉर्डिंग टू रूल। कंहिं मां बि अचे, 3 वारे में अचे, 4 वारे में अचे, 5 वारे में अची सघे थो न? इहा पॉइंट हूंदी आहे त बालमर जी सीरीज़ जे मुताबिक़ जेका रोशनी निकिरंदी आहे, इमिट थींदी आहे, उहो सेकंड शेल वारो जॾहिं इलेक्ट्रॉन फिल थींदो आहे त उन खां पोइ जेका एमिशन थींदी उहा असांजी विज़िबल लाइट वारी अकॉर्डिंग टू बालमर सीरीज़, वेयर P = छा हुजे? सेकंड शेल। ऐं एन माना एक्साइटेड स्टेट कहिड़ी बि थी सघे थी, 3 वारो बि थी सघे थो, 4 वारो बि थी सघे थो, 5 वारो। सही आहे। पोइ इते साइंटिस्ट ॿियो आयो, हिन चयो रुगो सेकंड शेल मां इलेक्ट्रॉन छो निकिरे? मे बी असां अहिड़ी का एनर्जी ॾियूंसि उहो फर्स्ट शेल मां ग्राउंड स्टेट मां निकिरी वञे। कंहिं मां निकिरी वञे? हाणे ॿुधायो जेकॾहिं के शेल वारो इलेक्ट्रॉन निकिरे थो ऐं एक्साइटेड स्टेट उनजी कहिड़ी बि थी सघे थी, ॿुधायो P जेकॾहिं 1 थी वञे त पोइ एन छा हूंदो? एन 2 थी सघे थो, 3 थी सघे थो, 4 थी सघे थो, 5 एंड सो ऑन थी सघे थो। ॻाल्हायो। एग्ज़ैक्टली इहा ई ॻाल्हि हूंदी। हाणे ॿुधायो जेकॾहिं ही फिल थिए, ही फिल करेसि या ही फिल करेसि, कहिड़ो फिल करे सघेसि थो, हुनजे मुताबिक़ एनर्जी जो डिफरेंस हूंदो आहे। हा न? हाणे ॿुधायो हिन जो जेको एनर्जी जो डिफरेंस उहो घटि हूंदो ऐं हिननि जो एनर्जी जो डिफरेंस वधीक हूंदो। छा हूंदो? इन जे करे पोइ विज़िबल ई निकिरे, इमिट थिए, या उन खां वधीक निकिरे, छो जो एनर्जी जो डिफरेंस वधीक आहे। इन करे जॾहिं ग्राउंड स्टेट वारो फिल थींदो त पोइ उन वक़्तु जेका रोशनी इमिट थींदी उहा विज़िबल में न ईंदी आहे, विज़िबल खां वधीक ईंदी आहे। दैट इज़ कॉल्ड अल्ट्रा वायलेट। छा हूंदी आहे? त लेमन सीरीज़ इन खे चइबो आहे। लेमन सीरीज़ कहिड़े
स्पेक्ट्रम के मुताबिक ईंदी आहे अल्ट्रा वायलेट में, यूवी छा में, यूवी में ईंदी अथव। लेमन सीरीज़ कंहिं में ईंदी आहे। ऐं यूवी माना इमिट कराइण जे लाइ हाइड्रोजन स्पेक्ट्रम के मुताबिक शेल कहिड़ो हुजे, फर्स्ट ग्राउंड स्टेट हुजे, ऐं एक्साइटेड स्टेट कहिड़ी हुजे, सेकंड में थी सघे, थ्री में थी सघे, फोर्थ, अहिड़े तरीक़े सां। ॻाल्हि क्लियर पक। हाणे ॿुधायो बालमर खां घटि वारी सीरीज़ कहिड़ी आहे। सीरीज़ अथव तव्हांजे बुक में नाला मूंखे जो, हा बिल्कुलु सही आहे, पेस्चन, पास्चन, पेस्चन, जेको बि अंगरस ई आहे, ख़ैर आहे, ओके। बहरहाल इन जे लाइ छा हूंदो ॿुधायो। सपोज़ हाणे पहिरियों बि शेल फिल करायोसीं, ॿियों बि, हाणे कहिड़ो हूंदो, टियों। त पाण ॿुधायो जेकॾहिं टियों शेल अची फिल थिए, इन जो मतिलबु आहे त केॾांहुं अचिणो पवंदो, चौथे या फिल केरु कंदो, हा न, पहिरियों ई ॿियों फिल केरु कंदो आहे। अकॉर्डिंग टू ट्रांज़िशन रूल केरु ईंदो, मथां खां हेठि ईंदो न। माना जेकॾहिं टे खे फिल करिणो आहे त चौथे खे फिल करिणो पवंदो या पंजे खे। क्लियर। पोइ माना हिते पी कहिड़ो आहे, 3 आहे। एन कहिड़ो थी सघे थो, 4, 5, 6 जेको सो आहे। क्लियर। हाणे ॿुधायो पोइ जेकॾहिं एनर्जी इन जी जेका एक्साइटेशन में इमिट थींदी उहा कहिड़ी सीरीज़ में ईंदी आहे, पास्चन में, छा में, या पास्चन जेको बि चओसि, पास्चन। ऐं पास्चन जे लाइ यानी कि थर्ड नंबर शेल फिल थियणो पवंदो। एक्साइटेड स्टेट कहिड़ी थी सघे थी। हाणे हिते सवाल आहे इमिशन कहिड़ी थींदी। हाणे पाण ॿुधायो ग्राउंड स्टेट वारी एनर्जी जो डिफरेंस वधीक, सेकंड शेल वारे जो एनर्जी जो डिफरेंस घटि, थर्ड वारे जो अञा। पोइ ॿुधायो विज़िबल खां घटि थियणु घुरिजे, इंफ्रारेड छा हुजणु घुरिजे, इंफ्रारेड हुजणु घुरिजे। त पोइ पास्चन सीरीज़ में जेके रेज़ निकिरंदा उहे कहिड़ा ईंदा, इंफ्रारेड रीजन में। छा में, इंफ्रारेड, ठीकु आहे। ऐं इहे हाई इंफ्रारेड हूंदा अथव पास्चन सीरीज़ में, छा में, ऐं लो रेंज में माना फार इंफ्रारेड उहे वरी अञा ॿी सीरीज़ में ईंदा, घटि वारे में, माना चौथे, पंजे, छहें शेल जे मुताबिक। सही आहे, ॻाल्हि क्लियर थिए थी। ईअं ई इहे सीरीज़ूं तव्हांखे ख़बर आहिनि। जेकॾहिं ब्रेकेट सीरीज़ खे वठूं त ब्रेकेट सीरीज़ जे लाइ चौथे नंबर शेल खे फिल थियणो पवंदो ऐं पंजे या छहें मां अचिणो पवंदुसि, हा न। ऐं इहा कहिड़े में ईंदी आहे, इंफ्रारेड में ईंदी आहे, लेकिन फार इंफ्रा में, छा में, माना अञा घटि वारे इंफ्रा में। ऐं जेकॾहिं असां ॿी सीरीज़ जो नालो वठूं फंड सीरीज़ में, उन जे लाइ पी कहिड़ो हुजणु घुरिजे, 5, हा न। जेके फिल करे उहो कहिड़ो हुजे, 5, ऐं जेको फिल करे उहो 6, 7 जेको बि हुजे, माना उहो अची हायर स्टेट वारो फिल कंदो। पोइ इन में कहिड़ी हूंदी, अञा फार जेके इंफ्रारेड रहंदो आहे। अञा ॿी बि अथव जेका किताब में कोन्हे सीरीज़, ॿुधायो उहा कहिड़ी हूंदी आहे, हमफेरी। हमफेरी, हम फेरी, हम करेंगे फेरी। हमारा दिमाग जो है ना फिर क्या है, इसलिए हम फेरी। चलो साईं, हम फेरी जे लाइ छा थियणो पवंदो, माना जेको फिल कंदो उहो पी हुजणु घुरिजे, पी हुजणु घुरिजे 6। छो जो पास्कन खां पोइ पढ़ीसीं ब्रेकेट, ब्रेकेट जे लाइ पी हुजे 4, ऐं उन खां पोइ पढ़ीसीं फंड, फंड जे लाइ पी हुजे 5। हाणे ॿुधायो फेरी जे लाइ छा हुजे, पी 6। पोइ जेको एन हुजेसि 7, 8 जेको बि हुजेसि। ॻाल्हि क्लियर थी। यस, इहे अथव सीरीज़ जो काम, इहो बि कोन पियो अचेव। ओके, ठीकु आहे बाबा, अॼु लाइ इहो काफ़ी आहे। इन्हनि सीरीज़ जी प्रैक्टिस कयो, वेवलेंथ जे बेसिस ते सवाल ईंदा आहिनि। सुभाणे ॾिसूं इंशाअल्लाह इन ते डिस्कस कंदासीं त कहिड़े क़िस्म जा क्वेश्चन ईंदा। अल्लाह हाफ़िज़।